माई इवनिंग व्लॉग। शाम जा खूबसूरत मंजर संजोरी फारग बैठा हुआसी तो आया सी वतन ते मॉल विजिट तवाके कराए छड़ी। तो ये अंतर पार्क जा खूबसूरत मंजर शाम जा मंजर तवाके कीता लगन। यो मॉल वधिक तवा वीडियो में ॾिसी सघो था। अज असांजे व्लॉग में थोड़ी लेट थी वही जे हवाले सां यो भाई तो करे रिटर्न ॾिसी सघो था। यो डूंगर के शानदार यो असांजो चौक